पन्या कल तो मां इहा इजाज़त ॾेई आयो मान पुट जंहिंखे बि 15-20 ताईं जंहिंखे बि घुरिजाए बेरोज़गार खे रोज़ी ॾियो। हिते असां 5000 खां खणी शुरू कयोसीं, उहो उन नमूने सां करे तंहिंखां पोइ ॾियण वारनि खे चयो आहे जेका सम्ती ठाही हुई आहे उन ग़रीब खे सेखारियो अमृत वेले उथे। भाग जगाइण जी निशानी पहिरियों अमृत वेलो आहे। असां भाग खे धका हणूं था, जेके असां नौजवान खे भाग मिले थो का वॾनि जी कमाई आहे जंहिंजे करे असां खाऊं था। भाग जगाइण जी निशानी पहिरियों अमृत वेले उथणु। उन महिल रोई करे प्रभु खे ॿाॾाए, बसि रोई करे प्रभु खे ॿाॾाए, तुंहिंजी प्रार्थना अॻिजी वेंदी। इहो कर्म पहिरियों उनखे सेखारियो न त तोखे ग़रीब तूं वधी न सघंदो आहे वठी करके, तोखे असां केतिरो ॾेई सघंदासीं। राम श्री राम। तूं पंहिंजो साईं खे ॿाॾाए, कुझु महसूस कर मां कहिड़नि कर्मनि करके ग़रीब थियो आहियां। जॾहिं पोइ तुंहिंजी सेल हले तॾहिं हुन सेल मां 1 रुपयो जंहिंखे दसवंत सतशास्त्रनि ॾसे छॾियो उहो निजी धर्म जो आहे, तुंहिंजो न आहे, न त तोखे अञा दुख ॾेई वेंदो। कोई फ़र्क़ु न पवंदो। जिथे तूं ॿी रोज़ी रोटी खाईंदो उते 100 में 1 रुपयो निकिरी वियो धर्म जे खाते, कोई फ़र्क़ु न पवंदो। श्री राम। मूंखे थोरो विश्लेषण कयां थो। असां कंहिं कूड़े दिलास में सम्झो करोड़पति अची वेंदा, 4 साल में अची वेंदा। ईअं असां 100 जो पड़ाव पास कयूं, पोइ 1000 जो, पोइ लख जो, ऐं किरोड़ अची वेंदो। न अचे 4 साल में ज़ामिन वेठूं। इन तरीक़े सां इस्तेमालु करे ग़रीबनि खे पहिरियों जो कर्ज़ु चढ़ियल आहे तो वीचारो वधंदो ई काथों। हुनखे कर्ज़ु न आहे, 5000 आहिनि, पोइ आस्ते आस्ते उन रुपए खे रखे कढंदो वञे। उन रुपए मां श्री राम सतशास्त्रनि रहे से जे दान कढण खे बि फल न मिलंदो असांखे, इहो लिखियलु आहे। उहो आहे धर्म जो, असांजो न आहे। उन खां बाक़ी असां जेके कढणु शुरू कंदासीं। डोंगरोज महाराज असांजे हिन भारत जो पूर्ण संत हुयो, भक्ति स्वरूप हुयो पूर्ण पृथ्वी ते। हिन ते भागवत विख्यात श्री रामचंद्र जी डोंगरो जंहिं लिखियो आहे 20 सा। मां जॾहिं पढ़ियुमि शास्त्रनि में भई 10 हिसो ॾेवण में जेको कढे थो उन जो नालो शास्त्र रखियो उहो शूमी आहे। सोचणो पइजी वियो 10 हिसो बि शूमी आहे। जॾहिं भागवत पढ़णु थियो त हुन लिखियो 20 सा कढे, बसि त 10 हिसो धर्म जो थी वियो, 10 हिसो बाक़ी ॿियो कढे। हुनखे गुप्त हलाइणो आहे, वरदड़ न ॾिसे। ॾींदड़ खे त ख़बर आहे मां ॾियां थो, उन 10 हिसे खे हलाइण बि आहे जेका वरदड़ खे ख़बर न पए। उहो तुंहिंजो आहे न, तुंहिंजे नाले कढण जो कोई प्रश्न ई कोन्हे। श्री राम। श्री राम। 20 सा पूर्ण रूप सां कढे संत पंहिंजे भागवत में लिखी छॾियो। भावार्थ भागवत तव्हां पढ़ी सघंदा आहियो, विख्यात आहे। हिन खां मथे कोई ग्रंथ ई कोन्हे संत जे। हिकु हिकु तुक जेका असांखे ॿुधी जी अखि खोले थी। श्री राम। श्री राम।